अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। बदीन वेझो खोसकी में स्कूल जी भिति किरण सबबि मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो। ज़ख़्मी ॿारड़े मंसूर खे ॻणती जोगी हालत में बदीन इंडस अस्पताल पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे बदीन वेझो खोसकी में स्कूल जी भिति किरी, जंहिंमें मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो। ज़ख़्मी ॿारड़े मंसूर खे ॻणती जोगी हालत में बदीन इंडस अस्पताल पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे बदीन वेझो खोसकी में स्कूल जी भिति किरण सबबि मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो। ज़ख़्मी ॿारड़े मंसूर खे ॻणती जोगी हालत में बदीन इंडस अस्पताल पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। बदीन वेझो खोसकी में स्कूल जी भिति किरण सबबि मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर यूनिस बकारी असां लाइन ते मौजूद आहे। यूनिस, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी यूनिस, सिनासिन असां कोशिश कंदासीं इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। अवां खे ॿुधायूं पिया बदीन वेझो खोसकी में स्कूल जी भिति किरण सबबि मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो। ज़ख़्मी ॿारड़े मंसूर खे ॻणती जोगी हालत में बदीन इंडस अस्पताल पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर यूनिस बकारी असां लाइन ते मौजूद आहे। यूनिस, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? यूनिस, अवां खे आवाज़ अचे पियो। बदीन वेझो स्कूल में भिति किरण सबबि मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थियो आहे। इन अफ़सोसनाक वाक़े जा कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जी बिल्कुल। बदीन वेझो खोसकी टाउन जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सिद्दीक भूत जे ज़बून हाल दीवार किरण सबबि मासूम मंसूर वलद मुबारक भूत शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में इंडस अस्पताल पहुचायो वियो, पर मासूम ज़ख़्मनि जा सूर न सहंदे थी वियो। यादि रहे त बदीन ज़िले जे अक्सर स्कूलनि जी बिल्डिंग जी हालत तमामु ख़राब आहे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट इन सिलसिले में के बि उपाय न वरिता आहिनि ऐं अक्सर दीवारुनि जा चापड़ किरण ऐं छितुनि जा चापड़ किरण जे करे बदीन जे स्कूलनि जा ॿार ज़ख़्मी थींदा रहनि था। ठीकु आहे, महिरबानी यूनिस तफ़सील खां आगाह।